अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरुनि जी अपडेट। इहा सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे टनबागो खां ख़बर ॾींदा आहियूं। टनबागो खां असांखे रिपोर्टर अली गुलाम खोसो रिपोर्ट करे रहियो। टनबागो खां खैरपुर गंभो वाया खानशाह रोड न ठहण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठाणनि में अलिया खां 4 रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो। एहतिजाज कंदड़नि ॻोठाणनि मंज़ूर चांद, ज़ुल्फ़कार अली ख़ासकली, वसीम पंवर, फ़कीर गुल हसन उनड़, अज़ीज़ पंवर, अली नवाज़ चांजो, नाथो कोहली, रमेश भील ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॻोठाणनि ऐं स्कूली शागिर्दनि पारां मुज़ाहिरो कंदे रोड ब्लॉक कयो वियो, जिते हिन चयो त केतिरनि ई सालनि खां हिन रोड खे न पियो ठाहियो वञे, जंहिं करे हिन रोड सां लाॻापियल 150 खां वधीक ॻोठाणनि खे अचु वञ में सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे पियो। हिननि चयो त मामूली बरसाति पवण सां बि रोड ते पाणी बीहण ऐं रोड ख़राब थियण करे केतिरा ई ॾींहं ॻोठनि खां शहर ताईं नथा पहुची सघूं ऐं हिननि शहरनि सां राब्तो कचर रहे थो, जॾहिं त शागिर्दनि स्कूलनि ताईं नथा पहुची सघनि, जंहिं सबबु ॿारनि जी तइलीम बि पिणु सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिननि चयो त हिन रोड जा 3 दफ़ा टेंडर थिया आहिनि, पर ख़बर न आहे छो जो रोड नथो ठाहियो वञे। हिननि चयो त रोड ते पथर लाथा विया, जेके बाद में ॿीहर वापसि खया पिया, पर रोड न ठहियो, जंहिं करे बीमारी में सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिननि चयो त हिन रोड ते अॻूणे स्पीकर डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा ऐं अॻूणे घरू वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़कार अली मिर्ज़ा ऐं अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जी ज़मीन बि हिन रोड ते आहे, पर उन जे बावजूदि बि लॻभॻि 40 किलोमीटर जो हीअ रोड न ठही सघियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त हिन रोड खे फ़ौरन ठाहे ॻोठाणनि खे तकलीफ़ुनि मां कढियो वञे। ॿी सूरत में असां DC बदीन जी ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हणंदासीं। टनबागो खां असांखे रिपोर्टर अली गुलाम खोसो रिपोर्ट करे रहियो। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।